अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एजाज़ अली अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों असां सां अॼु गॾु आहे उस्ताद अजब जलाल, जेको उस्ताद जलाल चांडे जो शागिर्द भी थियो आहे ऐं तमामु बहितरीनु फ़नकार आहिनि, सिंध जा महान आहिनि। उहे असां सां गॾु आहिनि अॼु, ऐं उस्ताद यासीन लगारी शाइर बि असां सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि सां इंटरव्यू कयूं था, ॻाल्हि ॿोल वधीक कयूं था उन्हनि सां। साईं, असांखे इहो ॿुधायो, तव्हां इहो फ़न जी दुनिया में सभ खां पहिरें कीअं शौक़ु थियो ऐं कीअं अचणु थियो हिन में? बसि असां नंढा हुआसीं, जीअं सम्झड़ा थियासीं त स्कूल वञणु शुरू थियासीं, या माना 6-7 साल जी उमिरि में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में। अच्छा, असां उस्ताद जलाल साईं खे ॿुधोसीं। सही। पोइ असांखे वरी दिलि में शौक़ु जागी पियो, जिते उस्ताद जलाल जी कैसेट हलंदी, राति जो हुजे 12 बजे हुजे 2 बजे हुजे 3 बजे, त बि उथी ॿाहिरि वेंदो हुउसि, अच्छा, ॿुधंदो हुउसि शौक़ु सां। उस्ताद जीअं ॻाईंदो त वरी मूंखे शौक़ु थींदो ॾाढो। पोइ मां घर में ईअं ॻाईंदो हुउसि, स्कूल वञा बि ॻाईंदो वञा, जीअं स्कूल में वेठो हुजां बि ॻायां पियो, जेकॾहिं ॿिए कंहिं कमकार सां वञूं बि ॻायूं पिया। अच्छा, पोइ ईअं कंदे कंदे इहा कान ख़बर हुई त को असां फ़नकार थी वेंदासीं। बिल्कुलु। पोइ अल्लाह जी महिरबानी, उस्ताद जलाल साईं हिकिड़े टाइम आयो, छो जो अॻे सादगी हूंदी घणी। बिल्कुलु। अॻे एतिरो माण्हू ॿाहिरि शहर न वेंदा या ॿाहिरि निकिरंदा न हुया, घर में महदूद हूंदा। जी जी। पोइ असां उस्ताद जलाल जो ॿुधोसीं त असांखे वॾा न पिया छॾनि ओॾी राग ॿुधण जे लाइ, थोरो परे हुजे असांखां, तक़रीबन सलीमाबाद में अचे पियो, मीरपुर खां हेठि। पोइ असां वॾनि खां लिकी हलिया वियासीं। पोइ उते उस्ताद जलाल जो मूंखे ॾाढो तमामु शौक़ु हुजे, तमामु हिकिड़ो, जेकॾहिं उस्ताद जलाल जो नालो जीअं ॿुधुमि त मूंखे तमामु ज़हन मुंहिंजो इहो थियो त मां वञा उस्ताद सां मिलां। हा, अल्लाह जी महिरबानी सां पोइ संगत मां जो तयारु थियो, वरी ॿी संगत तयारु थी पई। असां हलिया वियासीं। पोइ उस्ताद साईं आयो, ॾिठोसीं, जीअं उस्ताद खे ॾिठुमि त ईअं वरी ॾिसंदे अञा वरी मुंहिंजो ज़हन वरी तमामु इहो थियो त माना हिकिड़ो अञा दिलि चयो त अञा माना घणो ध्यानु ॾियां थी, घणो ध्यानु ॾियां पियो, ऐं माना हिकिड़ो शौक़ु जो उरूज हूंदो आहे। सही, बिल्कुलु। मुंहिंजो ईअं शौक़ु एॾो थी वियो मुंहिंजे लाइ, बसि हाणे ज़िंदगी अॼा अर्शे अॼा उस्ताद जलाल साम्हूं वेठो हुजे, मूंखे इहो लॻे पियो त ख़्वाबु आहे या हक़ीक़त आहे, इहो सोचो त न हुयोसीं। बिल्कुलु। पोइ वियासीं हुते, बाबा साईं ॻाए पियो उस्ताद जलाल साईं, जॾहिं इहा कैसेट आई हुअसि तक़रीबन, त असां बि राति गुज़ारे छॾी आहे। ऐं मूंखे मरम पंहिंजो न अञा पंहिंजो ससी पुरी जो थियो त डुकंदी वैसा मैं झटि वञी पुॾिसां। इहो कैसेट नई आयल हुजे ऐं अञा ताईं दिलि ॾी अव्हां खे थी सारे, इहो कलाम बि हुयो। उस्ताद साईं उहे कलाम उते ॻाया। पोइ साईं जबार शाह जहानपुर शरीफ़ जा आहिनि, सैयद साईं, उनजी मार्फत सां असां साईं सां मिलियासीं। पर मूंखे शौक़ु हूंदो उस्ताद जलाल साईं जा नाला मां लिखंदो हुउसि गुलनि सां। मुंहिंजी डायरी अञा पई आहे, उहा महफ़ूज़ आहे, नंढी बुकड़ी नंढपण जी यादगिरी आहे। उस्ताद साईं जा अखर जेके लिखियल, टेलीफोन नंबर वग़ैरह लिखी वियो ॾेई वियो। पोइ उहे मां ॾेखारियुमि, जेके अख़बार में मां फ़ोटो ॾिसंदो हुउसि उस्ताद जा, उहे बि फाड़े मां चवंदो हुउसि त बेअदबी थिए थी। एॾो प्यारु हूंदो उस्ताद सां, तमामु हद खां ज़्यादा, हुनखे बि प्यारु हूंदो। उहे मूं वटि मौजूदु हुया। उस्ताद जलाल साईं सां जे मिलियासीं त मूंखे ॾिठईं, पुछई आवाज़ु ॿुधायो, मां ॾेखारियोमांसि बुकड़ियूं ॾेखारियोमांसि, फ़ोटू एतिरा आहे, इलाही अख़बार जा पिया हुजनि, मुंहिंजो एॾो शौक़ु आहे। उहो सम्झदार हुया, बिल्कुलु सम्झी विया। पोइ मूंखे चयूं थोरो आवाज़ु ॿुधा। पोइ जेके बाबा साईं कलाम, तव्हां पहिरियों कलाम उस्ताद खां तक़रीबन उस्ताद कहिड़ो ॿुधायो जो पसंदि आयो हुजे तव्हांजो पहिरियों कलाम? माना हा, मां कलाम उते ई उस्ताद जेके आया त उहे मां ॿुधायमि। मां इहो ॿुधायोमांसि हिकिड़ो त मां दोड़ा ॿुधायोमांसि थोरा, ऐं ॿियो इहो ॿुधायां त अञा ताईं दिलि ॾी अव्हां खे थी सारे। ऐं हिकिड़ो दोड़ो ॿुधायोमांसि जेको पंहिंजो आहे त नाल नादान ते दिलि वञी फाथी, अञा केस थी रोंदे रसूं, या मेहर वफ़ा दा दीदार थी सी, या रो रो चुप कर बासू, हिकु सोणे दी बेपरवाही, तुंहिंजा तीर वसनि हर पासूं, शादिल ईद तॾहिं थी सॼणा वेड़े यार दे। पर असांखे, असांजे लाइ मिड़ेई ॿार हुयासीं, दोड़ो हुयो। पर बाबा साईं खे, उस्ताद जलाल साईं खे अहिड़ो लॻो जो हीअं जो हेठि करे कंधे वेठो त मथे जो कंहिं त अखियुनि मां नीर हुजनसि। अॼु बि माण्हू शायदि आहिनि उते, शायदि जंहिं ॾिठो। सो असां चयो अलाए छाजे लाइ उस्ताद इहो त। मूंखे चवंदा हाणे बाबा तूं हल, मुंहिंजो आवाज़ु पसंदि, छो जो मुंहिंजी कापी जेका हुई माना ईअं सेम हुई। बाबा साईं खे, उस्ताद जलाल साईं खे आवाज़ु बि मुंहिंजो पसंदि आयो। मूंखां पुछे छा कंदो आहीं, शादीशुदा आहीं या न आहीं, तालीम केतिरी आहे? पोइ उते मूंखे चई त हाणे हल। पोइ अब्दुल करीम ज़रदारी ऐं अला जोड़ो साहिबु हुया, हुन सां गॾु साजिदा। पोइ मूंखे चवंदे यार वॾी ॻाल्हि आहे जो कंहिं माण्हू खे अॼु ताईं ईअं बाबू जलाल न चयो आहे त अॼु हल मिनतूं कंदा आहिनि, माण्हू आणींदा आहिनि, 8 ॾाह पंधु कंदा आहिनि, जंहिंखां पोइ वञी उस्ताद कंदो आहे, क़बूल कंदो आहे, वाह हाणे अचे। मूंखे ख़ुशि नसीब माण्हू आहे। पोइ मां
हाँ। नंढपिणो माना सादगी ज़मानो मां उस्ताद साईं खे चयो मूंखे 10-15 ॾींहं मोहलत खपे। बिल्कुलु पोइ वरी मां घर आयुसि तयारी वरी कयमि 20-21 तक़रीबन मूंखे गुज़री आहे। सही अब्दुल रसूल जलबाणी हूंदो शाइर अच्छा जंहिंजी महिनत हुई मूंसां उन वीचारे मूंसां गॾिजी करे मूंसां हलियो। पोइ हुते वरी मां वियुसि त 3-4 ॾींहं उस्ताद जलाल चाहे न हुजे मेले ते वियल हुजे। अच्छा पोइ 3 ॾींहं आयो मुंहिंजे ख़्याल में घोड़ा बि लाथई ट्रक में पाण बि लथो त छोकिरनि चयो बाबा अची वियो त मां बि निकितुसि ख़ुशी सां। सही जीअं जो मूंखे ॾिठईं त मूंखे चयो वाह अड़े वाह पुटु अची वञे मीरपुर वारा। मां चयो हा साईं अची वियासीं। मूंखे ॿाह में वरितई ऐं वरिती वियो सिधो ई जीअं उताक में वियासीं वेठो अञा मस्तु त मूंखे चयईं उहो दौड़ो मूंखे ॿुधा। वाह सही वाह वरी मां ॿुधायोमांसि त वरी बि इहो अखियुनि में नीर अची वियसि। दिलि खे लॻी सम्झदार हुया सम्झारा माण्हू हुया असां अनजान हुयासीं हो वरी तव्हांखे घर वारनि करे न ईअं चयो त इहो कमु छॾे ॾियो सही न इहो कमु न कयो या मां उन तव्हांखे नाराज़ थींदा हुजनि तव्हां खां इन कम सां उहो बिल्कुलु सही तकलीफ़ूं आहियूं असां दरअसल में पीसी सरकार पागर जा मुरीद आहियूं। सही पोइ उन लाइ असां वज़न पिया वॾनि ते असां ते सही सही पर शौक़ु जेको थींदो आहे न शौक़ु उहो कुझु बि थिए पोइ शौक़ु में इंसान कुर्बानी ॾेई छॾींदो आहे। जी जी हे त मिसाल रुकावटूं पर कुर्बानी बि अची वेंदी आहे। उस्ताद जलाल पाण बि चवंदो आहे मां लिकी लिकी पहिरें ॻाईंदो हुउसि जीअं माना हा पोइ मां इन लिहाज़ सां पोइ पाण ॻाइणु शुरू कयुमि। अच्छा पोइ आहिस्ता आहिस्ता उस्ताद साईं ॾे मां 1996-94 में हलियो वियो आहियां। जी 1994 में वटि तारीख़ लिखियलु आहे 1996 में वापसि आयुसि मूंखे नौकिरी मिली ऐं उन खां पोइ मां आहिस्ते 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 अलाह जी महिरबानी जिते ॻायूं पिया त मूंखे अवार्ड 6-7 मूंखे अवार्ड मिलियल आहिनि PTV जा जी A1 ग्रेड जा। अच्छा ऐं जिते ॻायां वञी या पोइ मिसाल नवां माण्हू अचनि जीअं नाटक हूंदा हुआ सही ॻाईंदा हुआ त पोइ मूंखे मां बि उते वञा पोइ मां इहो चवां छड़ो मूंखे टाइम मिले बिल्कुलु पोइ टाइम उते मिले त मुंहिंजो आवाज़ु ईअं ई हूंदो VIP। अच्छा पोइ उते जो मां ॻायां त पैसा तमामु घणा पवनि ज़्यादा पवनि पैसा। अच्छा पोइ पैसा मां न वठां मां इहो चवां मूंखे जो टाइम मिले मां ॻायां। सही आहे माना दिलि ॻाइण सां ई हुई हा तव्हां उहे बि जेकर चवनि त मूंखे जिते महफ़िल में अचनि वेझा हुजा त पोइ उहे चवंदी छोकिरो अचे बिल्कुलु ऐं राग रूप जी मूंखे ख़बर न हूंदी राग कहिड़ो आहे बाक़ी बाबा साईं जे ॻाईंदो त सेम उहे मां ॻाई वेंदो हुउसि। सही सोरठ थियो राणो थियो या तिलिंग थी या पीलो थियो सही जेके बि राग आहिनि खंभात पोइ मां ॻाईंदो पोइ उनखे मज़ो अचे पोइ ईअं ॻाईंदे पोइ अलाह जी महिरबानी सां मक़बूलियत अची वई। अच्छा कैस्टुनि जो दौरु कैस्टूं थी मुंहिंजो एग्रीमेंट थियो 50,000 फी कैसेट ते अच्छा पर अनक़रीब अचानक ई माना जीअं कैस्टुनि जो एग्रीमेंट थियो त यकदमि मेमोरी कार्ड अची विया सही बिल्कुलु ऐं अलाह जी महिरबानी सां हींअर बि हिन महिल ताईं ॻायूं था हाजी यासीन साहिब जा बि कलाम चया आहिनि अच्छा बिल्कुलु ऐं उस्ताद भूरल साईं लेगारी जूं फरमाइशूं या कलाम उहे आया आहिनि हाणे हींअर नई कैसेट आई आहे TP मूं अच्छा हा हाणे आई आहे ईद ते सही त अलाह जी महिरबानी सां हले पई। तव्हां कॾहिं ॻाईंदे ईअं दिलि में ख़्यालु आयो त हाणे मां बसि कलाम छॾे ॾियां हाणे माना थकी पियो आहियां इन खां सफ़ा माना छॾे ॾियां कॾहिं ईअं दिलि में थोरो ख़्यालु थियो हुजे? ईअं साईं जेको आहे न हीअ असांजो जेको आहे फील्ड आहे न सही सही या शोभो आहे इहो कॾहिं ईअं नथो चए दम घड़ी जेसिताईं हूंदी न दम अच्छा साह खणण जेतिरो साह हूंदो न त सही। उनखां इहा शइ कॾहिं महसूसु सोच में न ज़हन में न ईंदो मां छॾे ॾियां छॾे ॾियां छो जो इन सां असांजी ज़िंदगी आहे सही सही या तव्हांखे अर्ज़ु मां करे चुको आहियां त माना असां रोज़ी ऐं धंधे लाइ कोन सिखियासीं सही। असांखे अंदरों जी बाह हुई पंहिंजो शौक़ु हुयो दिली अंदरों जी बाह आहे इश्क जी आग दिलि जी ख़्वाहिश राग कयूं फाटी पवंदी बस हीअं थियूं जेकॾहिं 2 टे न ॻायूं न सही। त असां सम्झो ॼण को बीमार थी पवंदा आहियूं अच्छा पोइ असांजो शौक़ु आहे जेसिताईं न कंदा आहियूं सही, त असांजी तबियत अपसेट रहंदी आहे। अच्छा जेको अच्छा अहिड़ो कलाम मशहूरु जेको तव्हांजो हिते टेलीविज़न ते या रेडियो ते या कैसेट में थो हुजे हा साईं मां उस्ताद ॿुधाइणु चाहींदा हा असां थोरो अनवर साईं जा कलाम बि PTV ते चयासीं साईं जा ऐं ॿियो ग़ुलाम नबी मैसर साहिब जा साहिब जा चयासीं कलाम सूफ़ी कलाम ऐं हुज़ूर जी सना उहो मां कलाम PTV में करे ॾाढो मक़बूल हुयो हमीर सांगी जा बि चया आहिनि वकार अली भेलार जी इंजीनियर आहे पंहिंजो राणीपुर जो वकार अली भेलार उनजा बि कलाम चया आहिनि ऐं हाजी अली अकबर सोलंगी जा बि चया आहिनि कलाम काफ़ी मक़बूल थी विया उन्हनि में पर हाजी ग़ुलाम नबी साहिब जो कलाम अनवर साईं जा कलाम मक़बूल हुआ। हा उहो कलाम आहे त ओ तुझे इश्क यारो अथ मुराद दी हाँ तुझे इश्क यारो अथ मुराद दी हाँ कॾहिं सब पम दूं ओ मुझ यार की हाँ तुझे इश्क यारो अथ मुराद दी हाँ तुझे इश्क यारो अथ मुराद दी हाँ कॾहिं सब पम दूं ओ मुझो यार की हाँ तुझो इश्क यारो हिकु यार तूं वाह ॿियो यार कोन्हे
तोरी कहीं सा मुझो प्यार कोने गुलाम नबी जो को गमुखार कोने गुलाम नबी जो को गमुखार कोने कर का भला ई ओ ए बन भरी हाँ तुझे इश्क रारो अथमरा तो दी हाँ तुझे इश्क रारो अथमरा तो दी कदे साब पम जो ओ मुझो यार की हाँ तुझे इश्क रारो हिकिड़ो सही कलाम ॾाढो मक़बूल वियो मुंहिंजो ॿियो अनवर साईं जो हिकिड़ो आता ओ मारू तमुजा को यारावो शाल वचन पर देगी शाल अचन पर देगी मान वचन पर देगी मारू तमुजा को यारावो शाल अचन पर देगी ये ब कलाम मूं पीटी ते चया साईं डायरेक्टर या पंहिंजो कुर्बान अली चन्ना साहब ॾाढो मुतासिर थिया ऐं उहे वरी वीडियो ते बि आया उस्ताद जलाल चंद जो को मशहूर उस्ताद जलाल चंद जो को मशहूर कलाम जो तव्हांखे दिली पसंदि हुजे उस्ताद जा सभई कलाम तोखे पसंदि हूंदा जो उस्ताद आहे तव्हांजो उन्हीं जो को झुंगारे ॿुधायो कलाम हाँ उस्ताद जलाल जो कलाम पंहिंजो काफ़ी मूंखे पसंदि आहे हिकिड़ो ओ तूं जो दर दिल बर छॾे ॾस भला काॾे वञा तूं जो दर दिल बर छॾे ॾस भला काॾे वञा धार तोखां यार प्यारा धार तोखां यार जाने ॾस भला काॾे वञा तूं जो दर दिल बर छॾे ॾस भला काॾे वञा तूं जो दर दिल बर छॾे ॾस भला काॾे वञा अमूमन मां महफ़िल में पंहिंजी में इस महफ़िल खां पहिरियां चवंदो आहियां जी अच्छा माना इहो तमामु तव्हांजो कलाम बहितरीनु हलियो हा सुठो उस्ताद जलाल साईं ॿुधो आहे त तव्हां गुलाम नबी मैसर जा बि शागिर्द आहियो उन्हीं खे बि गानो ॿुधायो थो साईं हाजी साहब जा शागिर्द सां बच्चा आहियूं गुलाम आहियूं हो त हज़रत हुया मां असुल में शागिर्द जेको आहे गाने ॿुधो उस्ताद लीमे हाजी साहब जो आहियां हाजी लीमे साहब जो आहियां ऐं हेॾो बाबा जलाल साईं जो चांडे साहब जो नातन में माना नातिन में हाजी लीमे साहब जा को नात मशहूर नात जेकी हुजे नातियूं इलाही चयूं आहिनि हाजी साहब जूं को झुंगारे ॿुधायो हाँ सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने हिते हिन सजण सभिल जा मुंहिंजो सजण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने मूंखां नथो विसरजे मां छा कयां मदीनो मूंखां नथो विसरजे मां छा कयां मदीनो हीअ माघ वियो मथूं वा रमज़ान जो महीनो हीअ माघ वियो मथूं वा रमज़ान जो महीनो शल सभु नसीब थींदा रोज़ा रखण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने सब दुआ कयो वरी थे जल्दी वञण मदीने यार साहब गुलाम साहब जो केसर जी दुनिया में तव्हां केतिरा एल्बम तक़रीबन कया आहिनि मां केसर जी दुनिया में तक़रीबन 140-45 एल्बम करे चुका आहियां हाणे जेको एल्बम तव्हांजो आयो आहे ताज़ो हाणे मुंहिंजे ख़्याल में हाणे ताज़ो आयो टीपी मां इन जो को सॉन्ग मशहूर सॉन्ग जो सॉन्ग तो मूंखे फ़िलहाल ज़हन ते कोन्हे छो नहीं करे आयो आहियां इहा वरी पहिरियां ते किथे आहे हाणे दोस्तनि खे कहिड़ो आख़िर में तव्हां पैगाम ॾींदा आहियो असां दोस्तनि खे पैगाम ॾींदासीं त सभ खां पहिरियां मोहबत पैदा कनि पाण में ख़ुलूस पैदा कनि बुग़्ज़ दिली न कनि
ऐं पंहिंजे मुल्क ऐं वतन लाइ दुआऊं घुरंदा आहियूं, उनजे लाइ कोशिशूं कनि ऐं जेको थी सघे पंहिंजी सकाफ़त खे उजागर कनि। सिंधी सकाफ़त तक़रीबन ख़तमु थी वञे, असां चऊं था त इनखे जी ख़िदमत कनि, सकाफ़त जी उनखे उजागर कनि ऐं हर ॾुखे मोड़ ते पंहिंजे वतन सां गॾु हुजनि। अॼु असीं फ़नकार जेका थी पिया आहिनि तमामु घणा थी पिया आहिनि फ़नकार, उहो पंहिंजे हिसाब सां ॻाइनि था पिया बि न आहिनि हूंदा, उन्हनि फ़नकारनि खे छा पैगाम ॾींदा? साईं असांजो इहो अर्ज़ु आहे त बहरहाल बहितर इहो आहे त इन शाइरी ॿुधण खां जेको आहे घर में हलण जहिड़ी न हुजे। असां छा ते ॻाल्हायूं, छो जो अॼुकल्ह दौरु इन जो थी वियो आहे। असां पाण त चऊं था पर दुनिया खे केरु सम्झाए? असां दुनिया खे ॾिसूं था, जेकॾहिं असां पाण असांजे भला असां महबूब आशिक़ न आहियूं या काई तौहीद या असांखे सूफ़ी कलाम नथा अचनि था, असांजी पंहिंजी दिलि जेका ठहरे थी त हक़ीक़ी कलाम ते ठहरे थी। पर असांजो असूल आहे, असां महफ़िल खां पहिरियां 4-5-6 कलाम असां सूफ़ी चवंदा आहियूं, वशाकनि जा कलाम, पोइ माण्हुनि जा मुंहुं हेॾे होॾे हूंदा। हक़ीक़त ई आहे, मजबूरी बि आहे। जॾहिं असां जे दुनिया जे ख़्यालातनि ते हलूं था, गुनाह बि त आहे, गुनाह बि आहे, पुछाणो थींदो। पर जॾहिं इहा असां शइ ॻायूं था त पोइ आहे, ॾिसो न सही, हाणे फ़नकार जो धंधो फ़नकारी सां पोयां कुटुंब हर शइ। हाणे त मिसाल जे करे इन फील्ड में अची थो वञे, तुंहिंजो धंधो थी पियो वञे। जेकॾहिं इहा शइ नथो ॻाए वीचारो, जहिड़ो वञे थो तहिड़ो मोटे थो, दाद नथो मिले, दाद नथो मिले, पोइ मजबूरन इंसान खे इहा ॻाइणी थी पए। दुनिया जी असां ख़बर नथी पए त ॿुधण छा था चाहिनि। ॾिसो न, जेके इहे ग़लति कलाम ॻाइनि था उहे उरू ते आहिनि, जेके सुठा कलाम ॻाइनि था उहे पुठिते आहिनि। फैसलो तव्हांजे हथ में आहे, बसि क़दुरु कोन्हे, क़दुरु न आहे। सुठी शइ ॿुधण वारे इहा ज़हनियत ई कान्हे, सुठी ज़हनियत ॿुधण वारो माण्हू बि कोन्हे। अॼुकल्ह इहो बनबरी ॿुधण वारो माण्हू, जहिड़ो ज़हन जहिड़ो चवंदा देश तहिड़ो वेस। तमामु बहितर ॻाल्हि कई तव्हां साईं पंहिंजे का पुट वग़ैरह खे बि इहा ॾिनी सिख्या ॾिनी या उहो को शागिर्द कयो तव्हां? इहे काफ़ी सवालात थींदा रहनि था। हीअ जेका फील्ड आहे न साईं, इहा पीउ पुट ते न आहे, सही सही बिल्कुलु, इहा मुंहिंजे करीम जे हथां तरफ़ां जंहिंखे अता थिए बिल्कुलु बिल्कुलु, उहा उनखे मिलंदी आहे। बाक़ी ईअं कोन्हे जो मिसाल मां ॻाइणो थिया, मुंहिंजा पुट ॻाइणा थियनि, मुंहिंजा पुट ॻाइणा थियनि, ख़ुदा जे तरफ़ां तव्हांजो को शागिर्द थियो? तोहफ़ा इलाही शागिर्द मुंहिंजा, तक़रीबन 6-7 शागिर्द मुंहिंजा आहिनि। पर असांखे वरी अञा बि चवनि था शागिर्द करण लाइ, पर टाइम एतिरो न हूंदो आहे जो उन्हनि खे भई असां सेखारियूं। छो जो अॼुकल्ह दौरु नफ़्सा नफ़्सी जो आहे, हर को धंधेदारी सां हूंदो आहे, पोइ जेको टाइम कढी ईंदो आहे सेखारींदा आहियूं। अच्छा अच्छा, सही है सही है, तमामु बहितरीनु। वॾी महिरबानी उस्ताद तव्हांजी, जो असांखे तव्हां कीमती टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। अलाह ख़ुशि रखे तव्हां।